अदा मां तोखे हथ जोड़े थी चवां, कीअं बि करे तूं असांजी साहेड़ी खे ॻोल्हे हिते वठी अच। अदा हुन खां सिवा त असांजो पल बि हाणे नथो गुज़रे। तव्हां मूंखां पुछो आहे त मुंहिंजी इन दिलि जे मथां छा थो गुज़रे। मां राति ॾींहुं हिकु करे नाज़ा खे ॻोल्हे हिते वठी ईंदुसि। असां हर रोज़ नाज़ा जी राहूं तकींदासीं। ख़ुदा कंदो त इहो इंतज़ारु घटि में घटि थींदो। ख़ुदा कंदो त ईअं ई थींदो। पोइ तूं सियाणे वियाणो थी करे पंहिंजी न्याणी पंहिंजे हथनि मां गुम कराए वेही रहियो। शायद न्याणी जे नसीब में अञा बि वधीक ॾुख लिखियल आहिनि। ख़ुदा कंदो न्याणी ते ख़ैर सां ॾींहुं न्याणीअ खे हितां जे टांग खयूं बीठी हुई। तॾहिं त न कुझु सोचियई न कुझु सम्झियई। बस अकेले ई निकिरी पई जबल जागण जे करे। हा कजी अबाणनि जी वकील उनखे शहर जे रोशन में वेहण न ॾिनो, खणी उॾाम कयई। पर हाणे मालिक साईं खां दुआ आहे त ख़ैर सां हिते पहुचे। बाबा हितां कम जो आसरो लाहे छॾियो, ॾाढो तव्हांजे लाइ कमु ॻोल्हियो आहे, किथे बि का जाइ ख़ाली करेगा। मिली पवंदो कमो लाहो मालिक आहे। इहा रुगो दुआ कयो पाॾो हीरा जन ॻोठे विया आहिनि, उहे खेरनि सां वापसि मोटी अचनि। इहे ओचितो हेॾा निकिरी विया आहिनि, ॿुधाए बि कोन विया आहिनि। सम्झो था त वापसि ईंदा? चवनि पिया त 1-2 ॾींहंनि में मोटी ईंदासीं, वधीक ख़ुदा ॼाणे। अरे यार इनखे सम्झायो न, मां ॼणे के नाराज़ तो चपो आहे तो करे कहिड़े वहल में आयो मां। अरे न मां वने गुज़री तो वाले पास फिर अरे पेटरी को वे वने हुआ खानो हुआ पिलो ना है राइट वे जब मैंने विड़ न गूंगा छो तो विड़ी गरीब है यार। अरे जतै गुंगो के जी गाल का समझंदो ई ना आहे त हिनखे कावड़ी दिया छा। काका वसाया हाणे कुछ समझे या न समझे पर कंदुलो दे चवंदो आहे मां सभु कुझु सम्झी वियो आहियां। ये ही करणो पवंदो तॾहिं हिन मां जान छुटंदी। न कोन आया सम्झो। छा सम्झो अथई वरी पादर हणंदी? सम्झी वियुसि मुंहिंजा पीउ सम्झी वियुसि। सोप सीरियल मोहब्बतुनि जो माग तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।